वसे तॾहिं वस मुंद मिड़ेई मींहं जी। खटरुनि खीटा छॾिया जे मिड़ियूं थे मस, गाबा मथे गस ॾुख न कंदा ॾुबरा। जी हा नाज़रीन, तइलीम ॾियण सां गॾु स्टडी प्रैक्टिकली फील्ड वर्क बि हुअणु ज़रूरी आहे। ऐं हिन अॼोके सफ़र खां पोइ उमेद था करियूं त उमरकोट ज़िले जा समूरा सेकेंडरी हायर सेकेंडरी इदारा पंहिंजे शागिर्दनि खे फील्ड वर्क प्रैक्टिकल ज़रूरु कराईंदा। पढ़ंदी सिंध त वधंदी सिंध। शागिर्दनि जे समूरनि सवालनि जे जवाब ऐं ढगिन जे मुख़्तलिफ़ नस्लनि मुतलिक़ सियासी समाजी शख़्सियत ग़ुलाम अकबर दर्स ब्रीफ कंदे नज़र आयो। आप अलग कर देते तो आप क्यों करते हो, आप मुझे रीजन बताएं। तो सर ये जो आप अलग करते हैं क्या ये इस्लाम में जायज़ है या ये प्रोसेस है? पहले दिन से ही बच्चे को माँ से अलग कर देना, जुदा कर देना। देखिए बेटा, हम उस बच्चे को भूख नहीं मार रहे। माँ से अलग, देखे ना, माँ से अलग आप इंसान के बच्चे हैं, पैदा होते हैं, माँ में दूध नहीं होता, तो उसको फीडिंग कहीं और से दी जाती है या बच्चे को फेंक दिया जाता है? मैं आपसे पूछ रहा हूँ। दी जाती है। यही है, हम देखते हैं कि ज़रूरत किस चीज़ की है, हम इन्हीं का दूध इन्हीं को बच्चों को वापस कर देते हैं। अब इसमें अगर हम उलझाव में आ जाएंगे, मजहबी तौर पर इसको इधर उधर ले जाएंगे तो फिर काम नहीं कर सकते। हाँ, चारे मां मुराद इहा त मूं तव्हांखे पहिरीं ॿुधायो त सुआ गऊं जो खाधो अलॻि आहे, खंडियुनि गऊं जो खाधो अलॻि आहे। ईअं ई विलायती ॾगनि खे सुआनि खे अलॻि आहे, खंडे खे अलॻि आहे। हिन जे चारे में साओ गाह, गो, साइलेज, फीड, ठीकु आहे, होॾां जे हलिया हूंदो पाण इहे सभई शयूं हुन वटि आहिनि, पर हू असीं मिक्सचर में TMR बैगन में उनखे मिक्स करे, छाकाणि मिक्स करण साण उनजी जानवर जी खाधे जी मयार आहे उहो बहितर। अञा थिए पियो, माल खे पाण छॾींदा आहिनि झंग में, पंहिंजी मर्ज़ी सां को गाह खाईंदो आहे, को मुख़्तलिफ़ बूटियूं खाईंदो आहे, उनजो खीर ऐं जेको हीअ हिते पाण मख़सूस खाधो ॾियो पंहिंजी मर्ज़ी जा, उनजे खीर में को फ़र्क़ु पए थो? साईं ॻाल्हि हीअ आहे, साइंस चवे थी त जेसि ताईं तव्हां जानवर जो मुकमल घुरिजो पूरो न कंदव तव्हां, त जानवर तव्हांखे ओतिरी मोट कोन ॾींदो। मरंदो कोन पर मोट कान मिलंदी। मिसाल, इंसान चांवर खाए थो, कणक जी मानी खाए थो, गोश्त खाए थो, चिकन खाए थो, फिश खाए थो, छो रुगो दाल मानी खाईंदे रहे, यको कंटिन्यूसली खाईंदो? छाकाणि इंसान जे बदन खे मुख़्तलिफ़ ज़रूरतूं आहिनि, न्यूट्रिशन में केॾो फाइबर खपे, केॾो प्रोटीन खपे, केॾो कुझु शइ खपे। इन ई नमूने जेकॾहिं बैलेंस फीडिंग इन्हनि जानवर खे थी त जसामत बि पूरी कंदो ऐं पंहिंजी परफॉर्मेंस ते हलंदो ऐं जेका मुकमल पैदावार हुन वटि आहे उहो तव्हांखे ॾींदो। ज़्यादा कीमत बिकता है। दुनिया ने मान लिया है कि इन जो हम्प वाले जानवर हैं उनमें सेहत के लिए क्वालिटी में जो भी उसके लवाजमात हैं उससे ज़्यादा है और दुनिया इस दूध को इस्तेमाल करती है, प्रेफर्स देती है इसको। अच्छा सर, अवां सां अचण खां पहिरियों साईं डॉक्टर तला सां असांजी ॻाल्हि थी वई, हिन जी उमिरि तक़रीबन 18-19 साल ताईं मतिलबु हरदे जी। अच्छा, हू ॾिए थी 12 सालनि खां, ठीकु है न? हुन जा मतिलबु फर घटि ईंदा आहिनि यकीन घटि ईंदा हिन जा घर ते। हींअर जीअं मां चयो कि 18 खां 19 फर जॾहिं 18 खां 19 फर ॾिए थी मतिलबु हिकिड़ी ढगी, त ऑटोमेटिकली अगरि हुनखे इनकम में अगरि पाण ॾिसूं था कन्वर्ट करे, त इनकम त पंहिंजी हुतां खां जनरेट थिए थी न, हुनजा फर त अचनि था। पर जी एतिरी इनकम कोन थी थिए जेतिरी खीर इनकम थिए थी। मांग घणी खीर जी आहे। सर हुनजी उमिरि बि त वधे थी न, 19 साल ताईं आहे, हू 12 साल ताईं 13 खीर ॾियण जो मुद्दो घटि आहे न, हुनजो मुद्दो ॾियो अभी लिखो करियो खीर जो खीर ॾियण जो मुद्दो, खीर ॾियण जी क्वांटिटी हुननि जानवर में हिननि जे पेट में वधीक आहे। तंहिं करे नाणू हू जानवर वधीक थो कमाए घटि थो कमाए, ॻाल्हि आहे सभु नाणे जी। इम्प्रूव कयो आहे उते, देसी रेड सिंधी खे इम्प्रूव कयो आहे उते, देसी गिर खे हुननि इम्प्रूव कयो आहे, जेनेटिकली इम्प्रूव कयो आहे, जुज़ा ॿियनि जानवरनि में आणे हुनमें विझी करे गर्मी सर्दी जी बर्दाश्त, बीमारियुनि जे ख़िलाफ़ क़ुवत मुदाफ़ियत ऐं खीर ॾियण जी सलाहियत हुन वधाई आहे। हिते कुझु कोन ॿुधायो को मिसाल तव्हां वटि हुजे, कंहिं फार्मर कयो हुजे या गवर्नमेंट सेक्टर ते को थियो हुजे त ॿुधायो न। ज़रूरत आहे, सख़्तु ज़रूरत आहे। इंडिया थरपारकर मां फार्म एवरेज खीर कढे पई 3 लीटर,
इंडियन राजस्थान में गवर्नमेंट ऑफ फार्मर सरकार खे ब्रीड ॾिया उन्हनि 3 लीटर ताईं खीर जी पैदावार जा जानवर पैदा करे छॾिया आहिनि जेनेटिकली इम्प्रूव करे बदकिस्मती असां वटि रुझान इहो सिर्फ़ु जेनेटिकली या ग़िज़ा ते बि इम्प्रूव करे सघंदो सर हर तरह पर मेन कारण इनमें जेनेटिकली इन में जेको मॉडिफिकेशन आहे उन जे ज़रिए सां जल्दी नथी हाणे निकिरनि पिया जीअं हाणे अॼु ॾिसो अॼुकल्ह हाणे वरी सीमेंट हलियो पियो तक़रीबन 60 खां पाकिस्तान में सीमेंट अचे पियो पर हाणे एम्ब्रियो ट्रांसफर टेक्नोलॉजी आहे उन जे ज़रिए ते जेको 20 साल जो जेको तव्हांजो पीरियड आहे न उहो घटिजी 5 साल ते अची वियो त 5 साल में तव्हां वॾे तइदाद में क्वालिटी एनिमल्स मार्केट में आणे सघो